अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैर सां हूंदो ऐं ठीक ठाक हूंदो ऐं पंहिंजी ज़िंदगियुनि खे भरपूर तरीक़े सां गुज़ारे रहिया हूंदो। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं त रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां पाणी पियूं था या मानी खाऊं था, उनखे प्यूरीफाई नथा कयूं ऐं ईअं ई पी था छॾियूं। हाणे प्यूरीफाई करणु छा आहे उन ते थोरो डिस्कस कंदासीं। त दोस्तों असांजो दीन चए थो त जेकॾहिं तव्हां का बि शइ खाओ था या पियो था त उनखां पहिरियां अल्लाह ताला खां दुआ घुरी ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम करे पियो त उहो तव्हांजे लाइ बेनिफिशियल थींदो। त दोस्तों थिए ईअं थो त असांजे घरनि में ऐं असांजे इर्द गिर्द बाज़ारुनि में जेके सब्जियूं भाॼियूं या पाणी पियो आहे ऐं असांजे इर्द गिर्द तमामु घणी नेगेटिविटीज़ आहिनि, नेगेटिव एनर्जीज़ आहिनि, जेको असां कूड़ ॻाल्हायूं था, जेको इर्द गिर्द रिश्वतूं वरितियूं थी वञनि, इर्द गिर्द जेको ग़लति अल्फाज़ ॻाल्हाया था वञनि, हिक ॿिए सां नफ़रतुनि सां ॾिठो थो वञे, त उहे सभई नेगेटिव वाइब्स, नेगेटिव एनर्जीज़ उन खाधे वारनि शयुनि में अची थियूं वञनि। ऐं जॾहिं असां उहो पाणी पियूं था या मानी खाऊं था त उहे सभई नेगेटिव एनर्जीज़ ऐं नेगेटिव वाइब्स असांजे अंदरि वञनि थियूं ऐं असां कुझु न कुझु पर्सेंट उहे बिहेव्स असां में अचणु, नेगेटिव बिहेव्स अचणु शुरू थियनि था। त दोस्तों असांखे खपे त असां जेका बि शइ खाऊं या पियूं उन खां पहिरियां उनखे प्यूरीफाई कयूं। त उनजो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त असां जेकॾहिं पाणी पियूं था त पहिरियों पाणी खे खणी करे ऐं अल्लाह ताला खां मुखातिब थी करे, अल्लाह ताला सां लिंक थी करे, अल्लाह ताला खां दुआ करूं त या अल्लाह ताला हिन पाणीअ खे मुंहिंजे लाइ शफ़ा वारो, हमदर्दी वारो, प्यार वारो ऐं हिन पाणी खे पीअण खां पोइ मूं में सचायूं अचनि, हिन पाणी खे पीअण खां पोइ मूं में ख़ूबसूरती अचे, हिन पाणी खे पीअण खां पोइ मुंहिंजे लफ़्ज़नि में मिठास अचे ऐं पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम करे उन पाणीअ खे जेकॾहिं तव्हां पीअंदव त इहे सभई पॉज़िटिव एनर्जीज़ तव्हांजे अंदरि वेंदियूं। पाणी जेसि ताईं उहो तव्हां वटि जी बॉडी में मौजूदु हूंदो त तव्हांजे बिहेव्स में, तव्हांजे एक्ट्स में ऐं तव्हांजे ॾिसण में इहे सभु शयूं ऑटोमेटिकली कन्वर्ट थींदियूं ऐं उहे पॉज़िटिव एनर्जीज़ ॿाहिरि ज़ाहिर थींदियूं। त दोस्तों असांजे दीन में खोड़ सारा फ़ाइदा आहिनि ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं लिकियल लिकियल नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जिन खे अपनाइण सां असां डेली लाइफ में काफ़ी सारो बदिलाव आणे सघूं था। त असांखे खपे त असांखे पंहिंजे दीन जो मुतालियो करणु खपे, क़ुर शरीफ़ जो मुतालियो करणु खपे ऐं तमामु लिकियल ज़बरदस्त ॻाल्हियूं पयूं आहिनि, मौजूदु आहिनि असांजे दीन में, जेके असांजे डेली मरा जी ज़िंदगी में असांखे कमु अची सघनि थियूं ऐं हिन दुनिया में त बिल्कुलु कमु ईंदियूं पर आख़िरत में बि कमु ईंदियूं। त दोस्तों उमेदु आहे त हिन ॻाल्हि सां मूंखे ऐं तव्हांखे कुझु न कुझु ज़रूरु फ़ाइदो पवंदो ऐं वरी मिलंदासीं कंहिं नए टॉपिक सां, कंहिं नई डिस्कशन सां, कंहिं ॿिए ॾींहं ते। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। दुआउनि जी दरख़्वास्त। अल्लाह हाफ़िज़।